खानपुर महर में ख़बर शामिल क्यों था। अब्दुल वहीद गडानी की रिपोर्ट मुताबिक खानपुर महर वेझो शाहपुर महर में लाल शाह बादशाह के मेले ते चौकीदार ने पुलिस विच में झेड़ो थी पियो। चौकीदार शदीद जख्मी। खबर मूजिब खानपुर महर लगे लाल शाह बादशाह के मेले दौरान पुलिस मेले में प्राइवेट चौकीदार जो पाण में झेड़ो। पुलिस पारा तशद्दुद जो प्राइवेट चौकीदार जमान महर पिस्टल जो बस्ट लगण सबब सख्त जख्मी। NC रिपोर्ट दाखिल न थी सगी। खानपुर महर वेझो शाहपुर महर मेले में टिकट के मामले ता पुलिस ऐं चौकीदारनि विच में झेड़ो थी पियो। चौकीदार मोहम्मद जमान महर बस्ट लगण सबब सख्त जख्मी थी पियो। मुंशी गंवर अरबेलो महर सख्त जख्मी थी पिया। जख्मी चौकीदार के पुलिस मेडिकल लेटर ॾियण का इनकार करे प्राइवेट चौकीदार जो एहतजाज मीडिया से ॻाल्हाईंदे चए त सिविल ड्रेस में ज़ुबैर अहमद जसकाणी 20 माण्हुनि सां गॾु सर्कस में दाख़िल थियण की कोशिश करे रहियो हो त खेनि चौकीदार ने रोकियो, जंहिं ते ज़ुबैर जसकाणी मच्छर जी चौकीदार के थप ऐं जंहिं सबब झेड़ो थी पियो। ज़ुबैर घोटकी ज़िले के सिपाही ज़ुबैर अहमद जसकाणी पिस्टल जा बस्टोणी चौकीदारन के जख्मी करे छॾियो। जख्मी चौकीदारन के रतो रत करे छॾियो। चौकीदार जो वधीक चवणो त सिविल ड्रेस में ईंदड़ माण्हुनि जो पतो ही न पियो हू केर आहिनि। असीं पंहिंजी ड्यूटी करे रहिया हुआसीं। उन खां पोइ शाहपुर महर पुलिस चौकी इंचार्ज मोहम्मद हुसैन जसकाणी शाहबान कोराए संदसि ॿिया पुलिस एहलकार पहुता ऐं असांखे चयो त ही SSP घोटकी तनवीर तुनियूं जा महिमान आहिनि, तव्हां उन्हनि खे छो रोकियो आहे। उन खां पोइ संदसि पुलिस ॿीहर असां मथां तशद्दुद कयो। ज़ख्मी चौकीदार ने IG सिंध DIG सखर SSP घोटकी तनवीर तुनियूं ऐं ॿियनि खां मुतालबो कंदे चयो त चौकी इंचार्ज मोहम्मद हुसैन शाहबान कोराए ज़ुबैर जसकाणी ऐं ॿियनि ख़िलाफ़ कार्रवाई करे असांखे मेडिकल लेटर ॾेई करे उन्हनि ख़िलाफ़ केस दाख़िल कयो वञे, असां सां इंसाफ़ कयो वञे।